नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जुदासी दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले नौशरो फ़रोज़ जे अॻवाननि हिकु अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें 5 तालुक़नि जे उहिदेदारनि पारां शिरकत कई वई। गॾिजाणी जी सदारत ज़िले सदर सरदार रमज़ान लुण करे रहियो हुयो। गॾिजाणी में पार्टी पोज़ीशन समेत तंज़ीमी मामलनि ते गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते तालुका मोरो जे सदर जान मोहम्मद पनियारो जो चवणु हो त मौजूदा सिंध हुकूमत माण्हुनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हर तरफ़ करप्शन, लुटमार, चोरियूं ऐं फुरूरोज़ जो मामूल बणियल आहिनि, जॾहिं त शहर जी तरक़ियाती कमनि लाइ ईंदड़ बजट पिणु करप्शन जे वर चढ़ी वई आहे। थाणा प्राइवेट माण्हुनि जूं जागीरूं बणियल आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं ॿध छोड़ में सियासी माण्हू बराह रास्त मुलविस आहिनि। आम माण्हू ॿियनि वहिलनि जी मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। गुरबत एतिरी हद ताईं वधी चुकी आहे जो माण्हू ख़ैरात वठण ते मजबूर थी विया आहिनि। आम माण्हुनि खे ज़ाती मसइलनि जे वर चढ़े इदारनि खे कंगाल बणायो वियो आहे। जॾहिं इदारा कमज़ोर थींदा आहिनि त मुल्क कमज़ोर थींदो आहे। मौजूदा हुकुमराननि मुल्क जो तीनमाल करे छॾियो आहे। असां चाहियूं था त इदारा मज़बूत थियनि ऐं आम माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। असांजी जंग हिननि करप्ट राशी अवाम दुश्मन माण्हुनि सां जारी रहंदी।